जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि पीला चांवर, जिनखे असां सेसा वारा चांवर बि चवंदा आहियूं, चणनि जी दाल वारा चांवर कीअं ठाहिजनि। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। सभिनी खां पहिरियों खणंदासीं असां चणनि जी दाल। हिते मां अधु कटोरी चणनि जी दाल खई आहे। उनखे असां चङी तरह धोई करे 2 कलाक पुसाए रखंदासीं। ॾिसो 2 कलाकनि खां पोइ हीअ हिन तरह फूलजी वेंदी। वरी इनखे हिकु दफ़ो धोईंदासीं असां। और गॾु असां चांवर बि खया आहिनि। 1.5 कटोरी चांवर खया आहिनि मां। दाल बि धोई रखी आहे और चांवर बि धोई रखिया आहिनि। अचो त हाणे ठाहिणु शुरू था कयूं पिया। हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं पाणी। 4 कटोरियूं पाणी विझंदासीं। उन सां गॾु विझंदासीं चांवर जेके असां पुसाए रखिया आहिनि और दाल बि गॾोगॾु विझंदासीं हिन में। जेको पाणीअ जो अंदाज़ा घटि वधि असां चांवरनि जे हिसाब सां करे सघंदा आहियूं। चांवर अगरि नवां हूंदा आहिनि त पाणी घटि पवंदो आहे। चांवर अगरि पुरानो हूंदो आहे त थोरो पाणी वधीक पवंदो आहे। गॾु विझंदासीं लूणु ऐं हैड। थोरो सो तेल विझंदासीं, 3-4 चमचा। इन्हनि सभिनी खे मिक्स करे असां सिजाइण लाइ रखंदासीं। जीअं असां चांवर रधींदा आहियूं तीअं असां हिनखे बि रधींदासीं। हिकु दफ़ो मिक्स करे वठंदासीं। विस्पति जॾहिं घणनि ई घरनि में पीला चांवर इहे ठाहिया वेंदा आहिनि। चवंदा आहिनि पीली शइ ठाहिणु खपे हिन ॾींहुं, त इन करे चणनि जी दाल वारा चांवर ठाहिया वेंदा आहिनि। चांवरनि खे असां टकाइण लाइ रखियो आहे। ॾिसो बॉयल अची वियो आहे। जीअं अध खां मथे पाणी खॼी वेंदो आहे, चांवरनि खे ढके सिजाइणो आहे असांखे। ढके करे इनखे सिजाईंदासीं असां। इहे असांजा चांवर तयार थी विया आहिनि। चांवर रेडी थियण खां पोइ ॻन ज़रूरु ॾिजे, जीअं इहो चको चको चांवर न थियनि, छुड़िया छुड़िया चांवर ठहनि। इहे असांजा सेसा वारा चांवर जेके आहिनि तयार थी विया आहिनि, चणनि जी दाल वारा, जेके केतिरनि ई मौक़नि ते सेसा ते ठाहिया वेंदा आहिनि। ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। पीला चांवर, चणनि जी दाल वारा चांवर या सेसा वारा चांवर, और स्पेशली जेके इहे खुंभ ते बि ठाहिबा आहिनि, खुंभ अचण वारो आहे, त ज़रूरु ठाहिजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।